पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजावरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, छो त हाणे अचण वारे एपिसोडनि में हाणे जाबर जी मुसीबत अञा घटि न आहे थी। जाबर जेको पंहिंजो भाउ हुनजो फासी चुको आहे, उन खे छॾाइण जे लाइ अहिड़ियूं हरकतूं कंदो, पाण बि हथीको थी वेंदो वक़्ती तौरु, ऐं पाण खे जान छॾाइण जे लाइ हुन खे मिंथ मेड़ पोइ कंहिंजी करणी पवंदी ऐं रुंडे सां ठाह करणो पवंदो, छो त रुंडो जाबर जे मथां हावी थी चुको आहे। ऐं हाणे रुंडे जी मिंथ मेड़ करे बाद में जाबर पंहिंजी जान छॾाइण जी कोशिशि कंदो। बाक़ी रुंडे अहिड़ी गेम खेॾियो आहे त ॿेटंगो फसाए छॾियो अथई जाबिर खे, ऐं सिकू खे हुन सां विढ़ाए छॾियो अथई। सौटनि जी पाण में दुश्मनी अलॻि, ऐं चाकर ख़ान जी नज़रनि में बि जाबरनि जो भाउ किरी पिया, ऐं सांवल बि इन शइ में ख़ुशि थियो त जाबरो हाणे फाथो आहे, ॿेटंगो फाथो आहे जाबरो। बिल्कुलु दोस्तो, वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, अव्हांखे हिन ते चैनल ते बहितरीन खां बहितरीन अपडेट्स बर वक़्तु मिलंदा रहनि था, अॻिते बि मिलंदा रहंदा ऐं सुठा सुठा प्यारा प्यारा कॉमेंट बि ज़रूरु कंदा अचनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।